अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आओ मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। इक़्तिदार वाले शहर में वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रित तेज जोर तोड़ जो सिलसिलो तेज़। पीपल्स पार्टी MKM विच में मामला तय थी विया। PP MKM जा मुतालबा मनी वरता। MKM वफ़द जी इस्लामाबाद में अगूणी सदराती फली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿिनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। पधराई मोर्चे पीपल्स पार्टी ऐं MKM मुल्क जे वसी तर मुफ़ाद में हिक ॿिए सां गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। पीपल्स पार्टी MKM जे समूरे नुक़्तनि ते बि इत्तफ़ाक़। हुक्मरान धुर पारां 21 मार्च ते क़ौमी असम्बली जो इजलास घुराइण ऐं वोटिंग खां अॻु डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जे मुज़ाहिरे जो ऐलान। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रित ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। पहिरें ॾींहुं इजलास मरहूम असम्बली मेंबरनि जे फातिहा ख़्वानी खां पोइ मुलतवी कयो वेंदो। PTI अॻवान सेनेटर फैसल जावेद चयो आहे त बेतमादी रित ते वोटिंग 28 मार्च ते थींदी। क़ौमी असम्बली जो इजलास 21 मार्च ते थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त बेतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु 27 मार्च ते डी चौक ते भरपूर सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। वज़ीर आज़म बेतमादी रिथ खे नाकाम बणाइण लाइ पाण मैदान में लथल। इमरान खान पार्टी इजलासनि सां गॾोगॾु नाराज़ मेंबरनि सां मुलाक़ातूं करे खेनि परचाइण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो। वज़ीर आज़म चयो आहे त बेतमादी जी रिथ खे नाकाम बणाइण लाइ संदन तयारी मुकमल आहे। बेतमादी रिथ सां खेनि का बि परेशानी न आहे। आवाम साणनि गॾु आहे। वज़ीर आज़म हाउस में इमरान खान जी सदारत हेठि PTI जी कोर कमेटी जे इजलास में इत्तेहादनि सां राब्ता वधाइण ते इत्तफ़ाक़। इमरान खान जूं GDA अॻवान डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, गोस बख्श महर, बलूचिस्तान अवामी पार्टी जे पार्लिमानी लीडर ख़ालिद मक्सी, पार्टी जे मुख़्तलिफ़ MNAs सां बि धारदार मुलाक़ातूं। वज़ीर आज़म मेंबरनि खे संदन शिकायतूं ख़त्म करण जी ख़ातिरी कराई ऐं खेनि एतमाद में वरितो। ईंदड़ 28 कलाकनि अंदरि इमरान खान चौधरी भाइरनि जी रिहाइशगाह वेंदो। वज़ीर आज़म चौधरी भाइरनि खे बेतमादी रिथ में साथ ॾियण जी दरख़्वास्त कंदो। वफ़ाक़ी वज़ीर एजाज़ शाह परवेज़ लाही खे वज़ीर आज़म जो नियापो पहुचाए छॾियो। हुकूमत किराइण जो मिशन, मुखालिफ जो चेटिन वॾनि जी मुलाक़ात। शहबाज शरीफ जे डिनर में आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फजल रहमान शरीफ। अख्तर मिंगल समेत ॿिनि अपोज़िशन जमातनि जे अॻवाननि खे बि दावत। बेतमादी रिथ समेत सियासी सूरतहाल ऐं हुकूमती इत्तेहादनि सां राब्तनि जो जाइज़ो वरितो वियो। जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते मुस्लिम लीग नून ऐं तरीन ग्रुप जो अहम इजलास में लीगी अॻवान हमज़ा शहबाज बि शरीक। जहांगीर तरीन जे फ़ोन ते ग्रुप जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल। सियासी सूरतहाल ऐं बेतमादी रिथ ते ख़यालनि जी ॾे वठि। काफ लीग अॻवान मोहन इस्लाही जो बि जहांगीर तरीन जे पुटु अली तरीन सां फ़ोन ते राब्तो। मोहन इस्लाही अली तरीन खां संदसि वालिद जहांगीर तरीन जी ख़ैरियत दरियाफ़्त कई। टेलीफोनिक राब्ते दौरान मुल्क की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं।
एमके बख्शी चौधरी भाईरन की रिहाइशगाह आमद, चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ लाही सां मुलाक़ात। गडियल मुखालिफ़ धड़ सां थियल ॻाल्हियुनि ऐं फ़ैसिलनि जो जाइज़ो वरितो पियो। ॿिन्ही पार्टियुनि विच में वज़ीर आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ ते गडियल हिकमती अमली जोड़ण ते इत्तफ़ाक़। एमकेएम जो वफ़द सुभाणे शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। काफ लीग ऐं एमकेएम पारां हुकूमत का रस्ता धार करण जा वाज़े इशारा ॾियण बावजूद हुकुमरान धुर इत्तेहादी जमातन जी हिमायत हुजण जी खुशफ़हमी में मुब्तला। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं परवेज़ खटक जो चवणु आहे त हुकूमत जूं इत्तेहादी जमातूं अॻु बि गॾु हुयूं ऐं हाणे बि गॾु आहिनि। संदन वज़ीर आज़म ते एतमाद आहे। मुखालिफ़ धुर जी बेतमादी वारे फूफड़े मां हवा निकिरी चुकी आहे। कंहिं मेंबर के वोट ॾियण खां नथो रोके सघिजे। असेंबली सेक्रेटरीट राब्तो करण ते क़ौमी असेंबली जे स्पीकर खे आगाह करे छॾियो। असद कैसर पुछो त छा नर्क मेंबर के वोट विझण खां रोके सघिजे थो, जंहिं ते जवाब मिलियो त कंहिं मेंबर के रोके नथो सघिजे। जेकॾहिं मेंबर पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वञे त कार्रवाई वोटिंग खां पोइ थींदी। स्पीकर असद कैसर जो चवणु आहे त बेतमादी रिथ अपोज़िशन जो आईनी आहे, हू रिथ खे भली कार करे थो। कानूनी राय वठी छॾी आहे, जेको क़दम खणंदसि कानून ऐं रूल्स तहत खणंदसि। न इमरान खान ब्लैकमेल थियो ऐं न वरी पीटीआई ब्लैकमेल थींदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मुखालिफ़ धुर ते हार्स स्टैंडिंग जो इल्ज़ाम आणींदे चयो त हू माण्हुनि खे ख़रीद करण जी मज़म्मत कनि था। वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अपोज़िशन मेंबरनि खे ख़रीद करे रही आहे। बेतमादी रिथ जो भरपूर नमूने मुक़ाबिलो कयो वेंदो। खेनि इत्तेहादनि ते पूरो भरोसो आहे। इमरान खान 10 लख माण्हुनि खे गॾु करण वारियूं धमकियूं नथो ॾेई सघे। बेतमादी रिथ खां पोइ वज़ीर आज़म वाणाइप जो शिकार थी वियो आहे। पार्टियूं बदिलाइण वारा असांखे न ॿुधाइनि त आइन ते कीअं अमल कजे। शाह महमूद कुरैशी ॿुधाए त साफ़ वोट ॾियणु ग़लति आहे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाह जमरी चयो आहे त नाअहल हुकूमत खे जल्द घर बेड़ो कयो वेंदो। पीपल्स पार्टी पाकिस्तान जो आइन ठाहियो आहे ऐं उन जो दिफ़ा बि कंदी। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर के रेंजर्स जी सिक्योरिटी ॾिनी वई। घरू मामलनि वारी वज़ारत क़ौमी असेंबली जे स्पीकर के रेंजर्स जी सिक्योरिटी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पीटीआई ईंदड़ हुकूमत लाइ एटम बम विछारी आहे। सीपेक अॻई बंदि करे चुका, हाणे वींदे वींदे IMF सां डील टोड़े रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जे अॻवान मुफ्ता इस्माइल जो चवणु आहे त शौकत तरीन मईशत जो बेड़ो वड़ी छॾियो। खान साहब यूरोपीय यूनियन सां बि जंग जोटे छॾी आहे। सिंध जे तालीम खाते में एजुकेशन वर्क्स लाइ सब इंजीनियर्स भर्ती करण जो फ़ैसिलो। तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि इंजीनियरिंग विंग एजुकेशन वर्क्स जो इजलास। इंजीनियरिंग स्टाफ जी खोट पूरी करण लाइ सेक्रेटरी तालीम खे ख़ाली जायुनि बाबति रिपोर्ट जोड़ण जी हिदायत। सरदार शाह चयो आहे त सब इंजीनियर्स जी मेरिट ते भर्तियुनि लाइ लाॻापियल रिक्रूटिंग एजेंसी खे ख़त लिखियो आहे। सिंध पुलिस में भर्तियूं ऐं मुक़ररियूं। 20 ग्रेड जो ऑफिसर अब्दुल गफूर आफरीदी DIG लाइसेंस ब्रांच मुक़रर। DIG इमरान याकूब बदली SRP मुक़रर। DIG आसिम काइम खानी के एडमिन ब्रांच जे चार्ज ॾिनी वई। अहमद नवाज़ चीमा DIG ट्रैफिक मुक़रर।
पीपल्स पार्टी जो सीनियर अफवान ऐं मखदूम अमीन फ़हीम जो भाउ मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान लाडाणो करे वियो। अॻूणे सिद्रासी पुलिस ज़रदारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मादली शाह इबिन पारां मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जे लाडाणे ते दुख जो इज़हार। अॻवाणनि जो चवणु आहे त मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान जूं पार्टी लाइ ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। मुंगलदेरो भरिसां ॻोठ शमी सुनाणी में प्लाट जी मालिकीअ वारे तकरार तां सोइटनि में छेड़ो। पारिग में हिकु ॼणो माची वियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। जैकबाबाद में नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ मंजूर पावर जे रवासी लियाकत अली पावर जो सदर थाणे जी हद मां गोलियूं लॻल लाश हटायो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो मङणो थियल हो ऐं शक आहे त सगावती तकरार तां नौजवान खे क़तल कयो वियो। शकी जवाबदार घर खाली करे फरार थी विया आहिनि। लाड़काने जे अमीर शाह पाड़े में परिणियल औरत जो भाउ खाधल लाश वासन पारां वाक़ियो आपघात करार। पुलिस पहुची हसीना कुरैशी जो लाश सिविल में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। फुलजी वैलीस थाणे जी हद में नौजवान जो घर मां गोली लॻल लाश मिलियो। वासन वाक़े खे इत्तफ़ाक़ी करार ॾई छॾियो। ठीकरा ते भरिसां ॻोठ मीर मगरियो में चोरीअ जे इल्ज़ाम हेठि पंजाब वासी 5 औरतूं ऐं ॿारहां गिरफ़्तार। ॻोठाणनि औरतुनि ऐं ॿारनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिब औरतूं ख़ैरात वठण जे बहाने निज़ामुद्दीन महतम जे घर में दाख़िल थी 26,000 रोक ऐं ॿियो सामान चोरी कयो। ऐं कराची टेस्ट पाकिस्तानी बैटिंग लाइन वारे जी भित साबित पहिरें इनिंग्स में 148 रन ते पूरी टीम ढेर थी वई। ग्रीन शर्ट जा 5 रांदीगर डबल फिगर में बि न पहुची सघिया। ऑस्ट्रेलिया जे मिचेल स्टार्क 3 ऐं मिचेल स्टर्जन 2 विकेटूं वरितियूं। ऑस्ट्रेलिया 9 विकेटनि ते 556 रनसूं ठाहे पहिरीं इनिंग्स डिक्लेयर कई।